हलूं त हैदराबाद में डायरेक्टर जनरल हेल्थ जे ऑफिस में एक हफ़्ते खां बिजली बंद। हेल्थ ऑफिस जे वेयर हाउस में पहले करोड़े रुपयनि जूं दवाऊं ख़राब थियण लॻियूं। डिप्टी डायरेक्टर डॉक्टर सुहेल सरकी जो चवणो आहे त गुज़िरियल 7 ॾींहनि खां बिजली बंद आहे। एस्को अमलदार ॿुधण लाइ तयारु न आहिनि। हफ़्ते खां बिजली बंद हुजण सबबि 40 खां 50 करोड़ रुपयनि जूं दवाऊं ख़राब थियण जो ख़दशो आहे। डीजी ऑफिस में हेपेटाइटिस सी, मलेरिया, टीबी समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि जूं दवाऊं ऐं इंजेक्शन पियल आहिनि। अहम ख़बर खां अव्हां खे आगाह पिया हलूं त हैदराबाद में डायरेक्टर जनरल हेल्थ जे ऑफिस में एक हफ़्ते खां बिजली बंद आहे। हेल्थ ऑफिस जे वेयर हाउस में पियल करोड़े रुपयनि जूं दवाऊं ख़राब थियण लॻियूं। वादिका सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे हैदराबाद का सिंध न्यूज़ जो ब्यूरो चीफ ज़फ़र हकड़ो। जी ज़फ़र हकड़ो, कहिड़ा तफ़सील आहिनि? हैदराबाद में डायरेक्टर जनरल हेल्थ जे ऑफिस में एक हफ़्ते खां बिजली बंद आहे। बिल्कुल हैदराबाद जी डायरेक्टर जनरल हेल्थ जी ऑफिस आहे हैदराबाद में। उन ऑफिस में तकरीबन एक हफ़्ते खां वठी लाइट बंद आहे। लाइट बंद थियण जे करे जेको हुते तकरीबन करोड़े रुपयनि जी दवाऊं पियूं आहिनि, जिन में हेपेटाइटिस, मलेरिया, टीबी जा ऐं सॼी सिंध जे मुख़्तलिफ़ जेके सिहत मर्कज़ हूंदा आहिनि या DSQ हूंदियूं आहिनि, उन्हनि जूं जेके दवाऊं हूंदियूं आहिनि उहे हिते गॾु हूंदियूं आहिनि। हिकिड़ो वॾो हिकिड़ो गोदाम आहे। उन गोदाम में तकरीबन ॿुधायो वञे थो त 40 खां 50 करोड़ रुपयनि जूं हुते दवाऊं मौजूदु आहिनि। उहे दवाऊं ख़राब थियण जो ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे ऐं हुते DHO ऑफिस में मौजूदु अमले ऐं जेके डॉक्टर आहिनि उन्हनि सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि जो चवणु आहे त टेम्परेचर मेंटेन न थियण जे करे उते दवाऊं ख़राब थी रहियूं आहिनि। ख़ासि तौर ते जेके वैक्सीन हूंदियूं आहिनि ऐं इंजेक्शन हूंदियूं आहिनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि जूं, उहे त ख़राब थी वयूं हूंदियूं। बहरहाल उते जनरेटर बि मौजूदु आहिनि। तमामु वॾी जेको आहे सो डायरेक्टर जनरल हेल्थ जी ऑफिस में बजट बि मौजूदु आहे, पर उहे जनरेटर बि उते ख़राब पियल आहिनि काफ़ी अरसे खां वठी, जंहिंजे करे उहे करोड़े रुपयनि जूं दवाऊं ख़राब थियण जो ख़दशो ज़ाहिर कयो आहे। ऐं जेको हुते अमलो आहे या स्टाफ आहे या डॉक्टर आहिनि इंतिज़ामिया सां बि मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि जो चवणु आहे त हू बार बार हेस्को खे कंप्लेन कंदा रहिया आहिनि। हेस्को जे ऑफिस में विया आहिनि, लाॻापियल ऑफिस सब डिवीज़न में, ऐं लिखित में उन लेटर बि माना आहिनि, पर उन जो को बि जवाबु नथो मिले ऐं कंहिं बि क़िस्म जो को बिजली जे बहालीअ जो को वेझर में उनखे को अंदेशो ई कोन्हे, जंहिंजे करे उहा 40 खां 50 करोड़ रुपयनि जूं दवाऊं ख़राब थियण जो ख़दशो ॾेखारियो वियो आहे। ऐं अञा ताईं जेको आहे हफ़्तो गुज़री वञण बावजूदि बि लाइट न अचे सघी आहे, जंहिंजे करे उते दवाऊं ख़राब थींदियूं। पर जेको ऑफिस जो अमलो आहे, ऑफिस जो जेको कमुकार हूंदो आहे रूटीन में, सॼी सिंध जूं जेके रूटीन जे हवाले सां उतां ऑर्डर निकिरंदा आहिनि या मुख़्तलिफ़ जेके पॉलिसियूं निकिरंदियूं आहिनि, उहे ऑफिसनि जो कमु बि सख़्तु मुतासिर थी रहियो आहे। जी।